अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां शुएब अली उमरानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो BR टाइम न्यूज़। सभ खां पहिरियां शामिल कंदासीं हीअ रिपोर्ट। नेब रावलपिंडी ऐं कोयटा जे टीमुनि इस्लामाबाद में गॾियल कार्रवाई कंदे रिकॉर्डेड मंसूबे में बदउनवानियुनि जे इल्ज़ाम हेठि 2 ॼणनि खे गिरफ़्तार करे वरितो। गिरफ़्तार थियलनि में बनीगाला जा रहवासी रिटायर्ड कर्नल शेर खान ऐं मोहम्मद फारूक शामिल। नेब कोयटा पारां गुज़रियल ॾींहुं रिकॉर्डेड मंसूबे में क़ौमी ख़ज़ाने खे खरबे रुपया नुक़सान पहुचाइण जे इल्ज़ाम हेठि 26 ॼणनि ख़िलाफ़ एहतसाब अदालत में रेफरेंस दाख़िल करायो वियो हुयो। तर्जुमान नेब मूजिबि मंसूबे जे लाइ ज़मीन लाइ अलाटमेंट ऐं ॿियनि मामलनि में संगीन बेक़ाइदगियूं कयूं वयूं। जवाबदारनि माली फ़ाइदे वठण जो एतिराफ़ बि कयो आहे। वज़ीर आज़म इमरान ख़ान चयो आहे त हुकूमत जे समूरनि इत्तेहादनि जमायतुनि ऐं अॻुवाणनि जा ख़दशा ख़तमु कया वेंदा। अपोज़िशन जी ब्लैकमेलिंग में न ईंदासीं। अपोज़िशन सां डायलॉग करणु चाहियो पर हुननि एनआरओ ॾियण जा मुतालबा शुरू कया। इस्लामाबाद में इत्तेहादनि जे मान में ॾिनल मांझांदीअ वारे तक़रीब में ॻाल्हाईंदे वज़ीर आज़म चयो त महांगाईअ ते ज़ाब्ते लाइ सख़्तु क़दम खणी रहिया आहियूं। तक़रीब में इत्तेहादी अॻुवाणनि महांगाईअ जूं दाऊं कंदे उन ते ज़ाब्ते ते सख़्तु क़दम खणण जो मशवरो ॾिनो। मांझांदीअ वारी तक़रीब में KP ऐं बलोचिस्तान जा वॾा वज़ीर, सेनेट चेयरमैन ऐं वफ़ाक़ी वज़ीर ऐं ॿिया अॻुवाण बि शरीक थिया। वज़ीर आज़म इमरान ख़ान पारां इत्तेहादनि जे मान में ॾिनल मांझांदीअ ते काफ़ लीग BNP जा अॻुवाण बि शरीक थिया। GDA, MQM, BAP अॻुवाण शिरकत। वफ़ाक़ी वज़ीर डॉक्टर फ़हमीदा चयो त बदीन ज़िले में वफ़ाक़ी तरक़ियाती मंसूबनि लाइ फंड्स जारी न पिया थियनि। सिंध में वफ़ाक़ी मंसूबनि ते इत्तेहादनि खे एतमाद में न पियो वरितो वञे। नून लीग जी नाइब सदर मरियम नवाज़ चयो आहे त मुंहं ते हथु फेरे धमकियूं ॾियण वारो शख़्स वींदे नज़र अची रहियो आहे। खेसि आख़िरी धिको गिलगित बल्तिस्तान जो अवाम ॾींदो। गिलगित बल्तिस्तान जे स्कर्दू ऐं गांचीअ में जलसे खे ख़िताब कंदे मरियम नवाज़ चयो त हुकूमत ठाहिण या किराइण जो इख्तियार कंहिं इदारे या शख़्स खे न पर आवाम खे हूंदो आहे। कुझु ॾींहं अॻु हिकु वोट चोर गिलगित बल्तिस्तान जे अवाम खे सूबो ठाहिण जो कूड़ो आसरो ॾेई वियो। सभिनी खे ख़बर आहे त हू हिन मामले ते बि यूटर्न वठंदो। वक़्तु अची वियो आहे त कूड़ा वाइदा करण वारे जाली हुक्मराननि खे घर भेड़ो कजे। को बि दबाव बर्दाश्त न करे सघंदड़ लोटा आवाम जी ख़िदमत छा कंदा। पीपुल्स पार्टीअ जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारीअ चयो आहे त गिलगित बल्तिस्तान जी चूंड में धांधलीअ जी तयारी थी रही आहे। गिलगित जो इलेक्शन कमिश्नर असां ख़िलाफ़ प्रेस कॉन्फ्रेंस पियो करे। इलेक्शन कमिश्नर चवे पियो त चूंड मुहिम छो पिया हलायो। गिलगित में जलसे खे ख़िताब कंदे बिलावल चयो त इलेक्शन कमिश्नर इस्लामाबाद में कंहिं सां मुलाक़ातूं कयूं। इलेक्शन कमिश्नर मुलाक़ातुनि जा तफ़सील साम्हूं आणे। असां न सिर्फ़ु गिलगित खे सूबो ठाहींदासीं पर गिलगित खे टैक्स खां बि छूट ॾियारींदासीं। मुल्क अंदरि कोरोना केसिस में ख़तरनाक हद ताईं वाधि। हिकु ॾींहुं अंदरि 26 मरीज़नि दम ॾेई छॾियो। 1302 नवां केस बि रिपोर्ट। NCOC मूजिबि मजमूई तौरु हयाती विञाईंदड़नि जो अंगु 6893 ऐं मुतासिरनि जो अंगु 3,38,675 ताईं पहुची वियो। कराचीअ में SP SSU राजा अरशद कोरोना विघे हयाती विञाए वेठो। बैनल सूबाई वज़ीरनि जी कॉन्फ्रेंस में तालीमी इदारा बंदि न करण जो फ़ैसिलो। सियारे जे मौसम में तालीमी इदारा खुलियल रखण ऐं मोकल न करण जो फ़ैसिलो कयो वियो। वफ़ाक़ी वज़ीर शफ़क़त महमूद जी सदारत हेठि थियल कॉन्फ्रेंस में चइनी सूबनि जे तालीम वारे वज़ीरनि लाॻापियल अमरदारनि शिरकत कई। कॉन्फ्रेंस में इतफ़ाक़ कयो वियो त तालीमी इदारनि खे बंदि करण जी ज़रूरत न आहे। इदारा खुलियल रहंदा। बर्फ़बारीअ वारे इलाइक़नि में मोकल ते गौर करे सघिजे थो। कंदकोट खां कराचीअ लाइ निकितल मोहबत सिंध बेदारी मार्च मोरो पहुची वियो। सियासी समाजी अॻुवाणनि NPP अॻुवाणनि, कारकुननि ऐं शहरनि पारां शरीक अॻुवाणनि जो शानदार इस्तक़बाल करे गुलनि जी वर्खा कई वई। उन मौक़े ते अयाज़ लतीफ़ पली जो चयो त वफ़ाक़ हमेशह सिंध ते ज़्यादतियूं कयूं आहिनि। सिंध जे वसीलनि ते कंहिंखे बि कब्ज़ो करणु न ॾींदासीं। ॿेट सिंध जी मिल्कियत आहिनि। सिंध जे रोज़गार जे वसीलनि ते कब्ज़ा कया विया आहिनि। हाणे धरती धणियुनि जी मिल्कियत ॿेटनि ते कब्ज़ा करणु चाहिनि था। उहो अमल हाणे बर्दाश्त न कंदासीं। कंडियारो जे ॻोठ बुधक जा रहवासी सरकारी मुलाज़िमनि जे ज़ियादतुनि, ॻोठ में इंतिशार फैलाइण ऐं कूड़नि केसनि में फासाइण ख़िलाफ़ प्रेस क्लब नौशर फ़िरोज़ अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौक़े ते मोहम्मद अशरफ सेतो, मोहम्मद शुतल शाह, हबीबुल्ला सेतो, सुधीर अहमद ऐं ॿियनि सहाफ़ियुनि खे ॿुधायो त पाड़े जी जामे मस्जिद में हाफ़िज़ सईद अहमद पेश इमाम मुक़ररु थियल आहे। उन जे बावजूदि सरकारी मुलाज़िम मौलवी हबीबुल्ला सेठर ॻोठ में फ़साद फैलाइण लाइ साॻी मस्जिद में 2 जमायतूं कराए रहियो आहे। ॻोठ जे चङे मुड़िस जे रोकण बावजूदि हू असां मथां कूड़ा केस कराए रहियो आहे। जंहिं ते हुननि जो चवणु हुयो त मौलवी हबीबुल्ला खे गिरफ़्तार कराए ॻोठ में इंतिशार ऐं फ़साद फैलाइण खां रोकियो वञे।
शोएब अली उमराणीअ खे ॾींदा इजाज़त। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो BR टाइम न्यूज़।